21 फेबरवरी तो हर साल मादरी बोलियुनि जे ॾींहं तौरु मल्हायो वेंदो आहे। सो असां सोचियोसीं त छो न गॾियल क़ौमुनि जे उन अमल खे साराहींदे ऐं पंहिंजी मादरी ॿोलीअ जे लाइ पाण में प्यार पैदा करण वास्ते छो न असां बि हिकिड़ो इवेंट रखूं जेको हिन दुबई जहिड़ी मसरूफ़ तरीन शहर में हुजे ऐं हिते सभु सिंधी गॾिजूं ऐं गॾिजी पंहिंजी ॿोलीअ सां पंहिंजो प्यार ऐं पंहिंजो अनोखो इज़हार ज़ाहिर कयूं। इन सिलसिले में ही असां अॼोको मेड़ाको रखियो आहे जंहिंमें अवां सभु शरीक थिया आहियो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ही अॼोको मेड़ाको शायदि मुमकिन न हुजे हा जेकॾहिं असांजा स्पॉन्सर असांखे उन हवाले सां सपोर्ट न कंदा। असांजे स्पॉन्सरनि हिन मेड़ाके खे मुमकिन बणायो आहे ऐं असां ही सभु हिते गॾु थिया आहियूं पंहिंजी ॿोलीअ सां प्यार ॾेखारण जे लाइ, पंहिंजी मुहबत जो इज़हार करण जे लाइ असां हिते सभु गॾु थिया आहियूं। ऐं असांजा उहे जेके स्पॉन्सर मां चाहींदुसि त उन्हनि सभिनी जा मां नाला खणा जंहिंजे करे ही अॼोको मेगा इवेंट तव्हांजे अॻियां थी रहियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे स्पॉन्सरनि जा थोराइता आहियूं जिन हिन हवाले सां असां सां सहकार कयो त असां इहो मुमकिन बणाए सघियासीं त ही इन क़िस्म जो वॾो मेगा इवेंट तव्हांजे अॻियां पेश कयूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। तव्हां हिते कही आया, असांजे सॾ खे वरनायो, असांखे मान ॾिनो, असांखे इज़त ॾिनी। हिकु भेरो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था संबारा इवेंट्स जे पारां। संबारा इवेंट्स असां तव्हां सभिनी जे लाइ हिन क़िस्म जा प्रोग्राम रखण जे लाइ हिकु इदारो जोड़ियो आहे ऐं उमेद त तव्हांजे इन साथ सां इन सहकार सां असां ईंदड़ प्रोग्राम बि हिन तरीक़े जो भरपूर कंदासीं। तव्हांजी तमामु घणी महिरबानी।